श्री कृष्ण भगवान जेको गीता जो ज्ञान तव्हां अर्जुन भगत खे ॾिनो आहे, सो ज्ञान हे प्रभु भव भंजन, हे कृपालु मूंखे बि बख्शियो। हे भगत वत्सल, जेको गीता जो ज्ञान खे ॼाणे थो ऐं समझे थो, सो पूरन पार ब्रह्म जो दर्शन थो करे। सो हिन भयानक संसार सागर मां लंघे पार थो पवे, उन जीव खे दुनिया जो छल छितर सताए नथो सघे। हे दीनानाथ, मां बि तव्हांजे शरण आयो आहियां। जय श्री कृष्ण। अध्याय पहिरियों, श्लोक 3। पश्येतं पांडुपुत्राणाम् आचार्य महतीं च मूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। भावार्थ, हे आचार्य, आपके बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न द्वारा व्यूहाकार खड़ी की हुई पांडु पुत्रों की इस बड़ी भारी सेना को देखिए। Behold, O teacher, this mighty army of the son of Pandu, arrayed by the son of Drupada, thy wise disciple। सिंधी में तर्जुमो। दुर्योधन जी गुफ्तगू। गुरुजी, नजर पांडवन ॾे करियो, अथन रंग सेना जो सोभ्या भरियो। द्रौपद जो पुत्र तिन जो सरदार आहे, जो भड़ शिशु अव्हां जो खबरदार आहे। गीता जे पहिरें अध्याय जे पहिरें श्लोक में पाण ॾिठोसीं त धृतराष्ट्र सुवाल थो करे संजय खां त हे संजय, धर्म जे युद्ध जी जाइ जेका आहे कुरुखेत्र, तंहिंमें मुंहिंजनि पुटनि ऐं पांडवनि जे पुटनि छा कयो सो मूंखे ॿुधाए। ऐं ॿिए श्लोक में संजय उन जो उत्तर थो ॾिए त हे राजन, तव्हांजो पुत्र जेको दुर्योधन आहे, तंहिं पांडवनि जी सेना ॾिठई, ॾिसी करे सेना जी जोड़जक ॾिसी पंहिंजे गुरुदेव द्रोणाचार्य वटि वञी हथ ॿधी विनंती करे चवे थो। ऐं टे श्लोक में छा थो चवे थो त हे स्वामी, ॾिसो त सही त पांडवनि जी सेना कहिड़ीअ न चङीअ रीत सां बीठल आहे। तव्हांजे बुद्धिमान शिष्य द्रौपदीअ जो पुत्र धृष्टद्युम्न द्वारा तयार कयल महाबारी लश्कर त अची ॾिसो। इन नमूने हीअ श्लोक जो अर्थ पूरो थो थिए। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। सुभाणे ॿुधंदासीं चौथो श्लोक। तेसीं ताईं जय श्री कृष्ण।